मुर्शिद जहिड़ो सॼी दुनिया में नकी थियणो आ न थींदो। ही आशिकन जो इमाम आहे साईं चीज़लवा चवंदो। होका वयो ॾींदो शिराज अली अब्बासी चवे। जेकंबा शहर का फरमाशा पेचुआ फाटक का मास्टर लोर साहब जी फरमाशा हादी बश्क जमाली साहब उनकी फरमाशा है। आरफ अली जमाली साहब उनकी फरमाश शाहजादो फ़कीर दरगाह का राजन फ़कीर दरगाह फतेहपुर शरीफ का अहल फुकरा जेके भी मुझे रोज़े धणी रखियल साईं जा फुकरा आहिनि उन्हनि जी फरमाइश ते मता चवी तन धिण को आ मता चवी तन धिण को आ मुझो मुर्शिद चीज़ल साईं मूंखे को बिन उल को आ मुझो मुर्शिद चीज़ल साईं मूंखे को बिन उल को आ मता चवी तन धिण को आ मता चवी तन धिण को आ मुझो मुर्शिद चीज़ल साईं मूंखे को बिन उल को आ मुझो मुर्शिद चीज़ल साईं मूंखे को बिन उल को आ मता चवी तन धिण को आ मता चवी तन धिण को आ। मता चवी त गरीब वाहे मता चवी त गरीब वाहे मता चवी त गरीब आहे मता चवी त गरीब आहे गुरबत ऐ गुनाहे मुझो सखी सरफराज साईं गुरबत ऐ गुनाहे मुझो सखी सरफराज साईं मता चवी तन धिण को आ मता चवी तन धिण को आ। मता चवी त मूं वटि ईंदो 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 मां बिंदुसि फतेहपुर ॾे मिलंदो सभु कुझु सदाईं मां बिंदुसि फतेहपुर ॾे मिलंदो सभु कुझु सदाईं मता चवी तन धिण को आ मता चवी तन धिण को आ। मता फकीरन सां फिटाए मता फकीरन सां फिटाए मता फकीरन सां फिटाए मता फकीरन सां फिटाए फकीरन वारो बैर हलंदो क़यामत ताईं
कोई न उल पोवा अता थनी कन धिण पोवा